पंहिंजे सिर पावर में आयो हुसि मोह मसफ़ा अमड़ भी पार कढे हा त मुंहिंजी ज़ाल भी पार कढे हा मींहुं वसे पियो हावेली शरीफ़ में असांजे घर में मुंहिंजे घर में पोल लॻल आहे ॿाहिरों तार अचे थी जेका उन पोल सां गॾु आहे तो सभिनी हावेली वारनि जे नींगरनि जे तारूं छिकियल आहिनि मींहुं वसे पियो मालिक करीम साईं बादशाह असांजा मुर्शिद करीम आरामी हुजनि मींहुं पियो वसे एॾो ठका थिया ट्रांसफार्म जा ॿाहिरि आहे जाते स्टेज जाते जलसो थींदो आहे मुंहिंजे पासे में आहे अॻे हिते हूंदो हो चिड़गू जो उॾामूं छोला जो थिया मां मस्तु चढ़ियो मां चयो भला ॾिसी थो अचां छा थो थिए साईं न वञे ॾही मींहुं वसे पियो मां पंहिंजे घर खां निकितुसि अंदरि ॿाहिरि बाबू साकी जे पासे ते मशन जो तरफ़ सॾींदा आहियूं हावेली जो दर आहे उहो दर टपी मां ॿाहिरि निकितुसि हितां अञा अंदरि हुजे हावेली जो आहे दर आहे हिकिड़ो वरी पोइ ॿियो दर आहे बाबू साकी वारो समझुम त मूंखे करंट लॻो पेर उघाड़ा मथो उघाड़ो चाहो तूफान लॻो सवेर उन तूफान में का तार टुटी हेठि किरी पई हुजे पावर बि हले पियो करंट लॻो त मां ईअं सम्झो त सॼो वजूद मुंहिंजो जिस्म कंहिं रसे सां ॿधी मूंखे सुक कयो आहे ऐं हिन दिमाग़ मां उहे ठका निकिता ऐं ऊंध अचणु लॻी ख़ुदा जो कसम आहे मां ईअं सोचियो त बसि हाणे मुंहिंजो मौत आहे सुभाणे मूं ते पार कढंदा रोईंदा मूं ते उन महिल मुंहिंजी घरवारी जेका आहे उहा भॻी साईं बादशाह जे हुज़ूर में साईं बादशाह आरामी हा पंहिंजे तस्बीखाने में उते अर्ज़ कई त ओ साईं दुआ घुरिजो मुंहिंजो मुड़ुसु वियो आहे ॿाहिरि रण कई थी ख़बर नाहे त पावर वरितो अथसि अलाए कहिड़ी मुसीबत आई पाण फरमायो त केरु चएसि मुनीर पापा मुनीर ईअं करे उथी जो वेठा अलाह जी कुदरत वॾो पावर बंदि थी वियो लाड़काणे बचे हथे निगाह मुंहिंजा दाई हथे मुर्शिद जी निगाह नाले वठण सां ख़ुदा जो कसम आहे अलाह वारनि जे आॾो कंहिंजो नालो वठंदे न 7 पीढ़ियुनि ताईं ख़बर पइजी वेंदसि त फलाणे जो पुटु हाय हाय सुभान अल्लाह साईं नालो वतो ख़ुदा जो कसम पावर बंदि थियो मां होश आयो ईअं सम्झुमि त मां गोॾनि भर वेठो आहियां जीअं क़ाइदे में माण्हू वेहंदो आहे ईअं मुंहिंजो मथो हेॾे गोॾनि ते लॻल हुजे जीअं मुंहिंजी अखि खुली सम्झुमि त मां बचियो आहियां ॿिली मौत खां बची वियो आहियां नांग जो खाधो लोड़ीअ खां बि डिॼे वरी पोइते वापसि भउ खुदमि मस्जिद फेरो वॾो करे पोइ मोटी आयुसि घर ॾे तेसिताईं साईं सखी साईं ॾाढो मिठो बि आहियां मुंहिंजी घरवारी ॾिठो त उते त आहे ई कोन मां हो ॿाहिरों फिरी जॾहिं आयो मां चयोमांसि त मुबारक अथव जो अॼु मूंखे मुर्शिद करीम जी दुआ मूंखे बचायो अॼु मौत खां मां बची आयो आहियां हयाती सुणा के हयाती मुंहिंजी जेका तव्हां जे आॾो वेठो आहियां ख़ुदा जो कसम आहे मशन वारे साईं जी महिरबानी कयो त ही हयाती महबूब जे मोहब्बत में गुज़रे सजण जी निसरत में गुज़रे मदीने वारे मीर जे मोहब्बत में गुज़रे हयाती ने ख़त्म थियणी आहे जवानी बि त वेंदी बुढ़ाप बि वेंदी नंढाप बि वेंदी मुजाहिदा खुश नसीब आहिनि उहे जंहिंजी निस्बत मशन वारे सरदार सां आहे खुश नसीब आहिनि उहे जंहिंजी निस्बत पंहिंजे कामिल मुर्शिद सां आहे जंहिंजी दामन वठी छॾी अथई बसि तिबड़ी पवेसि दुनिया में बि हो तोसां गॾु हूंदो त क़यामत में बि तोसां इहो गॾु जंहिंजा मुरीद आहियो इन यार खां वठो खज़ानो इहे तिते अथव ख़ुदाई खज़ानो लुटियो पर लुटियो मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा हा त मुर्शिद खां दुनिया जो सुवाल न घुरिजे मुर्शिद खां मोहब्बत घुरिजे कमरदीन फ़कीर आहे पावर नज़रानो पेश पियो करे साईं मशन वारे साईं खे ख़ुदा जो कसम असां पंहिंजे साईं खे ॾिठो ॿिया पछंदा आहिनि असांजो पीर ॾींदो हो सुभान अल्लाह अलाह जो कसम आहे कहिड़ा ई फ़कीर आया नज़रानो पेश कयूं जॾहिं विया मिठाइनि जा दॿा 500 रुपया किराया उन्हनि खे अता फरमायो मोहब्बत वारनि जो क़बूल बि फरमाईंदा वॾेरनि जो क़बूल न कंदा मूंखे यादि आहे मां साईं जी ख़िदमत में हुउसि रेस नबन खान लुंड आयोसि 10 रुपया की रखे पेश कई साम्हूं पिया बाबू छा आहे हे उर्स शरीफ़ में खणी आयो पाण फरमायूं त
असां ॿुधो आहे तूं बि उर्स कंदो आहे कि हा पापा में देवनी में हलाए छॾिया खुदा जो कसम आहे त हथ बि न लाथऊं उहे पैसा ईअं पिया रहिया मां खणी वॾेरे साहिब खे ॾिना बाबा हल ॿियो हिकिड़ो फ़क़ीर हो मोहबत वारो मूंखे यादि आहे मां हिते पंहिंजी अखियूं ॾिठी वारी ॻाल्हि ॿुधायां सभई नूर फ़क़ीर ॿिया बि ॿुधाईंदा आहिनि पंहिंजे अक़ीदे असां अखियुनि ते रखंदा आहियूं आमना सदक न कंदा आहियूं हिकिड़ो फ़क़ीर हो दरवाज़े हावेड़ी शरीफ़ ते बीठो उर्स शरीफ़ जो महीनो हो हुन मिस्कीन 10 रुपया कढिया 10 रुपया कढी केवल हे महबूब जी आमद आहे ईद मिलाद नबी आहे हे मां मिस्कीन जा क़बूल पर हुयो बि मिस्कीन वीचारो सफ़ा ग़रीब हो खुदा जो कसम आहे मां ॾिठो उहे 10 रुपया पंहिंजे हथ में वठूं उन खे चुमी ॾेई मूंखे फरमाए पुट हे रखजांइ हुते असां हलाईंदासीं मोहब्बत कबूल आहे मुंहिंजा दोस्त दुनिया कबूल न आहे खुशामद कबूल न आहे अल्लाह वारनि जी दिल ते नज़र आहे मदीने जे मीर जी बि दिल ते नज़र आहे जेकॾहिं दिल में सरदार जी मोहब्बत थई अरे कहिड़ो गुनहगार आहे त बि शफ़ाअत जो हथ ॾेई बिश्त में वठो हलंदई इंशाअल्लाह ताला सही सरदार सचो आहे पंहिंजी दिल खे मदीने जे मीर ॾांहुं सचो करे छॾ पंहिंजी दिल खे मुर्शिद करीम ॾांहुं सचो करे छॾ अॻे फ़क़ीर हुयो मोहम्मद उस्मान हाणे गुज़ारे वियो आहे छते वाहण जे ॻोठ जो चइसि हिकु त अनाजनि में अलाए कहिड़ो असरु हो ॿियो अयूब ख़्यालु वठी सुयूं कढियूं संड पियो बणाईंदो वधियो आयो चइसि असांजा लोढ़ा बचड़नि सां भरिजी विया जेके संड औरतूं हुयूं जेके औलाद 2 साल 5 साल बि न थींदो हो मशोन वारो साईं आयो रहमत जा हथ खयाई खुदा जो कसम आहे अल्लाह जेके हा बचड़नि सां भरिजी विया काहे को छोरो हेॾे भॻो थो वञे त को छोरो हेॾे भॻो थो वञे पंहिंजे मुर्शिद जो गुफ़्तगू करणु इहो बि मदीने वारे साईं जी तारीफ़ आहे मदीने जो साईं पंहिंजे मुर्शिद कामिल खां जुदा न आहे मदीने जो साईं अल्लाह साईं खां जुदा न आहे मुर्शिद कामिल जो आहे वरी मदीने वारे साईं खां परे न आहे हे बहाना यार बणाया आहिनि न कामिल मुर्शिद जो मुरीद आहे तोखे मुबारक आहे घुटनि जो ख़रीदार इहो अथई इहो तुंहिंजी वाद झले इहो हथ वठी तोखे मदीने जे मीर जे हुज़ूर ते पहुचाईंदो क़बर जे कोननि मां कढंदई दुनिया में जो मुश्किलातुनि मां कढंदई पुरसरातो टपाए बिश्त में मदीने वारे मीर जे हुज़ूर में वञी पहुचाईंदो हाय हाय ये मस्तो ही है ना बेचारा है इसके तो मस्तो ही चारा डिंगी कौम भी आहे ऐं गरीब भी कौम आहे मशोन वारा साईं आया मोहब्बत जा खजाना हिन खे अता करे असांजो तजुर्बो आहे मुंहिंजा बाबा ये फ़क़ीर मस्तो जी ॻाल्हि पियो कयां ये ख़ुशीअ मां पिया झुमरूं खणनि चाचो मेहर हुयो मस्तोई जैसे बादशाह की तशरीफ फरमाए थी जानण फ़क़ीर जो वालिद हो अगे हालात कीअं बि गुज़रिया मोहब्बत में जो आया तो खुदा जो कसम आहे मोहब्बत न ॾिसंदी आहे त कारो आहे मोहब्बत न ॾिसंदी आहे त भूरो आहे जैसा मोहब्बत थी वई खुदा जो कसम आहे त उनखे नूर बणाए छॾींदी पोइ हिन मस्त वांगुरु साईं बादशाह हलनि पिया हो अॻियों झुमरूं पियो हणंदो हले तंहिं मौली कमरदीन चयुसि त हक़ फ़क़ीर हक़ पाण हुन निहारे फरमाए त मौली कमरदीन मेहर फ़क़ीर जी मोहब्बत खे असां क़बूल करे छॾियो मदीने वारे साईं क़बूल करे छॾियुसि रब बि क़बूल करे छॾियुसि जंहिंखे मुर्शिद क़बूल करे त भला उनखे केरु मोटाईंदो जेकॾहिं मुर्शिद वटि क़बूल आहे जेकॾहिं मुर्शिद जी मोहब्बत अथई ख़ुदा जो कसम आहे यकीन रख त मदीने वारे साईं वटि बि क़बूल आहे पटीदन जे पासे ॾे आया साईं साईं बादशाह जी उते तशरीफ़ फरमा थिया पोइ हुन कंहिं अर्ज़ु कयो कि भला साईं हिन फ़क़ीर जंहिंजी दावत साईं जन आया आहिनि तशरीफ़ फरमा थिया आहिनि कि भला साईं खे पुटु कोन्हे दुआ फरमायो पाण बीही रहिया दुआ फरमाए ख़्यालु करे बीठा पाण फरमाए पुटु थींदुसि हाफ़िज़ बि थींदो त आलिम बि थींदो बसि ईअं फरमायो पाण फरमाए पुटु थींदुसि हाफ़िज़ भी थींदो त आलिम भी थींदो नालो असां रखंदासीं सुभान अल्लाह वो पुटड़ो बचड़ो हो जाओ हुनखे हाजी नालो भी चङो हुयुसि हाजी अब्दुल करीम राज पर सन्यारी जो पुटड़ो आयो पाण शफ़क़त जे हथ फरमायोसि
खुदा जो कसम आहे वो पुट हाफ़िज़ क़ुरान भी बणियो त आलिम दीन भी बणियो मुर्शिद करीम जा असां इहे करामतूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठियूं मुंहिंजा त मुर्शिद जी दुआ थई त ॿेड़ा पने लॻी वेंदई मुर्शिद जी दुआ जन्नत जी थई मुर्शिद जी दुआ क़ुरान जी थई मुर्शिद जी दुआ आलिम थियण जी थई मुर्शिद दुआ कंदो आहे उन्ही खे दुनिया आख़िरत जा खज़ाना अता कंदो आहे पाण फरमायूं असां जंहिंखे दुनिया वारी दुआ कई त उन्हनि खे दुनिया मिली पर इहे आख़िरत वारो हिसो उन्हनि खे नसीब न थियो पर जंहिंखे मोहबत जी दुआ कईसीं दुनिया भी थन त आख़िरत भी थन त क़ब्र क़यामत में भी कामयाब है मन कान युरीदुल हयात दुनिया वज़ीनतुहा रब तो फरमाए जो दुनिया जो इरादो कंदो रुगो दुनिया ही दुनिया जो इरादो तो करे मुझे साईं फरमाए तो मौलवी हुजे पीर हुजे जमींदार हुजे सदर हुजे जंहिंखे भी दुनिया जो इरादो आहे जवानी दीवानी आहे भले दुनिया में पंहिंजी ज़िंदगी सर्फ करे दुनिया मिली वेंदसि पर आख़िरत में रब तो फरमाए हिसो न मिली न ॾींदोमांसि नुवफ़्फ़ा इलैहिम अमालुहुम वहुम फ़ीहा ला यबख़ुसून जेको दुनिया में कमाई जंहिंजे लाइ महिनत कई अलाह साईं तो फरमाए मां कंहिंजी महिनत बर्बाद न कंदुसि दुनिया लाइ मूं आहे त वठ दुनिया बीबी राबिया बसरी फरमाईंदी हुई ओ मुंहिंजा रब अलाह जो बाजो बि त ॾिस न फरमाईंदी ओ मुंहिंजा रब जेकॾहिं मां जन्नत जे लाइ तुंहिंजी इबादत थी कयां त कसम थई पंहिंजे ज़ात जो त मूंखे जन्नत न ॾिजाए जेकॾहिं मां दोज़ख खां टिजी ऐं तुंहिंजी इबादत थी कयां त कसम आहे तोखे तुंहिंजी ज़ात जो त मूंखे दोज़ख में विझजाए अलाह जी बानी जे हथ में ॾिठो त टांडो बि आहे त पाणी बि आहे अड़े अमर खे छा थई चए टांडो आहे दिलनि जे मोहबत वारी बाह इश्क वारी बाह हे पाणी आहे गुनहगारनि जे रोअण वारो पाणी ॿियो खयो थम त वञी थी जहन्नम खे विसाए अचांसि मोहबत वारी बाह खई थम त वञी जन्नत खे बाह ॾेई थी अचांसि पोइ ॾिसां त केरु आहे सचो आशिक रब जो जेको इबादत थो करे पियो इहे मुला अथई जन्नत लाइ मरी विया अथई सुभान अल्लाह अड़े हे जट अथई जेके इहे जाहिल अथई इहो दोज़ख जो दड़को थो अचनि तॾहिं खां अची मस्जिद में नमाज़ पढ़णी अड़े जेके अल्लाह जा आशिक आहिनि जेके मदीने जे मीर जा आशिक आहिनि पेरनि में कंडा लॻंदसि वॾेरनि जूं सख़्तियूं ईंदसि त बि उन जी दिलि पंहिंजे यार ॾांहुं सची आहे उन मोहबत में इंशाअल्लाह ताला तू भी सचो थी पंहिंजे यार ॾांहुं त तुंहिंजा हिते बि बेड़ा पार त क़ब्र क़यामत में बि बेड़ा गुनहगारनि जो ज़ामिन त मदीने वारो साईं बणिजी आयो न लखे शुक्राना इक़दार असां गुनहगारनि जा जो एॾो पगदार असांजो यार बणिजी आयो पर फरमाई त मां ईअं न वेंदुसि जेसिताईं गुनहगार उम्मतीअ खे बिश्त न वठी वञा पर फरमाई त मोमिन ला इलाहा इल्लल्लाह बचायो अचजाए इहा अमानत खयो अचजाए ज़मीन आसमाननि जा गुनाह थई वॾा थई वॾो शफ़ाअत जो हथ ॾींदो मां पाण फरमाए त मुंहिंजी शफ़ाअत आलमनि जे हाफ़िज़नि जे लाइ त आहे पर मुंहिंजी शफ़ाअत गुनहगारनि जे लाइ आहे जंहिंखे कोई बि क़यामत जे ॾींहं ते अमल ॾियण जे लाइ तयारु न हूंदो पर हूंदो सचो आशिक मदीने जे साईं जो पाण फरमाए त उन्ही जी मां शफ़ाअत कंदुसि क़यामत जे ॾींहुं हाय हाय सुभान अल्लाह अल्लाह साईं करे छॾ दुनिया असांजो मक़सदु न हुजे असांजा सीना क़ल्ब महबूब जे मोहबत में आबाद ऐं रोशन हुजनि यानी शरीफ़ जो जलसो आहे इंशाअल्लाह ताला तव्हांजो विखूं क़बूल आहिनि यानी वारे जवान वटि बि क़बूल अथव त मदीने वारे साईं वटि बि क़बूल अथव ऐं मुर्शिद करी मशण वारे साईं वटि बि बेचारा परे खां पंध करे इन यार जे ख़ातिर आया आहिनि मुंहिंजी बूथी जे लाइ न आया आहिनि हे मशण वारे सरदार जे लाइ आया आहिनि सजण जी हे ख़ुशबू ॾिसंदा ख़ुदा जो कसम आहे मुला हिननि खे 100 क़ुरान ॿुधाई मान न ॾींदा जेके मशण वारे साईं जी ख़ुशबू ॾिसंदा ख़ुदा जो कसम आहे त हे मुंहिंजो हाल मूंखे मालूम आहे
पिरीअ जे प्यार जी कुतीअ चे कारी असां सभु लिगारी उन कुतीअ तूं कुर्बान थियो हमल फ़कीर चौदा इश्क वारनि जा इहे पंध अथई मिठा सोआत जे पासे ॾे हिकिड़ो कुतो हुयो उहो तूं बुज़ुर्ग जे दरगाह ते रहंदो हो तूं कंहिं ख़्याल सां तूं वीचारो निकितो जबल आहे जबल टपी वरी ॿिए पासे ॾे बुनेर आहे बुनेर जे पासे जो कुतो हिन स्वात जे पासे ॾे हलियो वियो उतां जो बुज़ुर्ग जेको बुनेर जो हो उन्ही जो फ़कीर हुयो स्वात ॾे उॾही जो ॾिठई त सुभान अल्लाह ही त मुंहिंजे मुर्शिद जे ॻोठ जो कुतो आयो आहे ॿिया कुता हुनखे मारनि पिया हुननि खां छॾाईंसि रोटियूं वठी गोश्त वठी उनखे खाराई चई मुंहिंजे मुर्शिद जे ॻोठ जो कुतो आहे मुंहिंजा अदा जन कुतनि जा बि अदब कया ख़ुदा जो कसम आहे त उन्हनि जूं दिलियूं मदीनो शरीफ़ बणिजी विया असांजा साईं बादशाह वञनि पिया पंहिंजे मुर्शिद करीम जे ॻोठ ठुड़ा शरीफ़ सिलसिलो असांजो मुर्शिदनि जो सैयदुत सादात ठुड़ा शरीफ़ हज़रत पीर मोहम्मद ईमानुद्दीन शाह राशिदी जेको पीर साईं रोज़े धणी जो पड़पोटड़ो हो उन्हनि सां गंढियल आहे मशहूर वारे सरदार जो पीर साईं झंडे धणी बादशाह सां पीर साईं रोज़े धणी बादशाह सां उन्हनि जो वञनि पिया त वज़ूअ जो ख़्यालु अथनि हाणे तूं दग तूं लथी साईं ॾे वञनि पिया बनियूं बि हुयूं बाग़ बि हुया पाण फरमाई त हाणे वज़ू कंदासीं सो वाही जे वट में वेही ऐं वट जो ख़्यालु कयूं पेशाब जो ख़्यालु करे हुनखे चऊं त एॾो वट जे लाइ भितर खणी वठ बनी हर कायल हुयो उन बनीअ मंझूं वट जा भितर हो फ़कीर ठाहे खणी आयो पाण फरमाई त किथां खणी आयो आहे चइसि ही बनी आहे इन मंझूं खणी आयो आहियां पाण फरमाई त बेवकूफ़ इहा पंहिंजे पीर साईं जी बनी आहे मुंहिंजे मुर्शिद जी बनी आहे उन मंझूं वट जे लाइ मुंहिंजे लाइ भितर खणी आयो त वट बचायां उन भितरनि खे अखियुनि ते रखी चुमी हुनखे चऊं त इहा वञी उते आस्ते सां रखी अचिजां उछल जाएंगी न अदब वारनि खटियो मुंहिंजा सोड़ा जन महबूब सां मोहबत कई न अल्लाह वारनि जी मोहबत कई ख़ुदा जो कसम आहे त दुनिया में बि उन्हनि जा ज़ामिन था त क़ब्र क़यामत में बि उन्हनि जा ज़ामिन था हिकिड़ी माई हूंदी हुई त लंघंदी दरगाह शरीफ़ूं हुई बि वॾेरी वीचारी गॾ गाड़े ते वेंदी का बनियुनि ते घुमण जे लाइ साईं ॾोह वञे त हीअ बाहूं ॿधियूं वञे उतां जो हले रहिस किनाल खां जिस्तानी वञी इहो चकिरो पूरो थिए फेरो तिस्तानी बाहूं हुयो जॾहिं पुठी थी वञे हली वञे त बसि पोइ बाहनि खे हेठि करे ख़ुदा जो कसम कन ॾिठुसि त जन्नत में वेठी तुंहिंजो अदब क़बूल थियो ॿी साईं फरमाईंदा हा बादशाह त जेके अल्लाह वारनि खे तमाशे तरह ॾिसण था अचनि पाण फरमाए थो हे तमाशे वारा बि बख़्शिजी वेंदा जन अदब कयो जन मोहबत कई मुंहिंजा सोना इंशाअल्लाह ताला त ॾोई ढकण गेह अथसि सदाई माफ़ी ऐं माफ़ी अथसि आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मुंहिंजा साईं जमाल ते रहम फरमा कि तुंहिंजी मोहबत में आई आहे मुंहिंजा रब तुंहिंजे महबूब जे मोहबत में आई आहे मुंहिंजा साईं हाफ़िज़ साईं साखी सालेह रहमतुल्लाह अलैह जे आस्ताने मुबारक ते आई आहे जा कसूर गुनाह असांजा माफ़ फरमा असांजा चिठा नवां कर मुंहिंजा मालिक असांजे क़ल्बनि खे रोशन कर असांजे अंगणनि खे क़ुर शरीफ़ जे नूर सां आबाद फरमा असांजे दिलनि खे मदीनो शरीफ़ कर असांखे पंहिंजे मुर्शिदनि कामिलनि सां निस्बत कामिल अता फरमा असांजो ॻाढापो कामिल अता फरमा असांजी ज़ाहिरी बातिनी सूरत पंहिंजे मुर्शिद जी सूरत बणाए मुंहिंजा मालिक जे मुर्शिद कामिल जी सूरत आहे सीरत आहे असांखे उन्हनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा असांजो विखूं जमात जो विखूं क़बूल फरमा रब्बना अतिमिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदना मुहम्मद व आलिहि व सहबिही व बारिक व सल्लम ला इलाहा इल्लल्लाह